रहीम नौशरो फिरोज़ पुलिस के अलहमदुलिल्लाह एक तमाम वॾी कामयाबी थी आहे। एक बैनुल सूबाई गिरोह जेको आइस जी डीलिंग में मुलविस हुयो, जेके सॼी सिंध में मुख़्तलिफ़ जायुनि ते आइस बलोचिस्तान खां स्मगल करे ऐं सिंध जे अंदरि विकिरो कंदा हुया। उहो गैंग पूरो जो पूरो गैंग 3 माण्हुनि ते मबनी हुयो। उहो असां गिरफ़्तार करे वरितो आहे। नौशरो फिरोज़ पुलिस की तारीख़ में ये सब खां वॾी कार्रवाई आहे, जंहिंमें तक़रीबन 10 किलो आइस असां रिकवर करे चुका आहियूं। हिननि जो ताल्लुक़ बेसिकली बलोचिस्तान सां आहे। मुलज़िमनि जा नाला कुझु हीअ आहिनि: मीर ख़ान जतोई, मुनीर अहमद जतोई ऐं श्यामलाल। ही हिकु सिल्वर कार में आइस स्मगल करे रहिया हुआ, जेके मुख़बिर ख़ासि जी इतला ते पुलिस कार्रवाई कंदे हिननि खे गिरफ़्तार करे वरिती आहे। हिननि सां गॾोगॾु असांजी जेका जंग आहे मंशियात जे ख़िलाफ़ उहा जारी आहे। असां नौशरो फिरोज़ जे अंदरि तक़रीबन हिन महीने जे अंदरि 60 जे क़रीब आइस ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी मंशियात में मुलविस मुलज़िमान गिरफ़्तार करे चुका आहियूं ऐं उन्हनि जा अदाब सां मुस्मार कया आहिनि। उन्हनि जे नेटवर्क्स खे असां डिसरप्ट कयो आहे ऐं असांजूं इंशाअल्लाह कार्रवायूं जारी रहंदियूं जेसिताईं हिन ज़िले खे असां मंशियात खां साफ़ नथा कयूं। असां पंहिंजूं कार्रवायूं कंदा रहंदासीं। हिन में अवामुन्नास खे बि अर्ज़ु आहे त नौशरो फिरोज़ पुलिस जो जेको ॾिनल नंबर आहे उन ते जंहिंखे बि जहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन मौजूदु हुजे, मंशियात फ़रोश ऐं जराइम पेशा अफ़राद जे ख़िलाफ़ उहे इंफॉर्मेशन ॾियनि, असांजी मदद कनि, असांजा हथ मज़बूत कनि।